नरेंद्र मोहम्मद खान में तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं त बुल्ली शाह करीम जो ॻोठु रईस मोहम्मद खान रिंद जो रहवासी मुर्तज़ा रिंद हैदराबाद जे सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। नौजवान जो लाश अबाई ॻोठु पहुतो त घर में कोराम मची वियो। कुझु ॾींहं पहिरियां टडो मोहम्मद खान वेझो खरी मोरी वटि कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो, जंहिंमें ॿ नौजवान ज़ख़्मी थी पिया। मोहम्मद रमज़ान पोड़ो पहिरें ॾींहुं हैदराबाद जे सिविल अस्पताल में फ़ौत थी वियो, जॾहिं त अॼु ॿियो साथी मुर्तज़ा रिंद बेवफ़ात करे वियो। ॾुखंदड़ वाक़े जी ख़बर पवण शर्त इलाइक़े वासी जो वॾो तइदादु संदसि ॻोठु पहुची वियो। संदसि जनाज़े नमाज़ अॼु शाम जो देरि सां दरगाह शाह बुल्ली करीम में अदा कई वेंदी।